जिडो वार्ड नंबर 1 जो रहवासी रिटायर्ड मास्टर अब्दुल जब्बार ख़ास केली ते हयात ख़ास केली पुलिस पोस्ट जे इंचार्ज कुड़ी दरख़्वास्त ते मूंखे गिरफ़्तार करे थाणे ते सख़्त ज़हनी इज़त ॾेई बेड़ियूं हणाए विहारे छॾियो ऐं हिरासत कयो आहे। आऊं मास्टर अब्दुल जब्बार ख़ास केली SSP बदीन ऐं DIG हैदराबाद खां अपील कंदे चयो त कंहिं माण्हू मुंहिंजे ख़िलाफ़ हयात ख़ास केली पोस्ट ते मुंहिंजे ख़िलाफ़ दरख़्वास्त ॾिनी कंहिं चोरी जे के कागज़ जी चोरी जे इल्ज़ाम में जनाब आला जीअं त इहा बेबुनियाद ऐं मन ग़लति ॻाल्हि हुई जंहिंजे बुनियाद ते ASI नेहरू लबारी जे मुंहिंजे घर ते अची आउं पंहिंजे ॿारनि सां वञी रहियो हुउसि। मूंखे रस्ते में मूंखे 4 पुलिसनि साण करे मूंखे मार कुट कंदो खणी मूंखे हयात ख़ास केली PS में वञी छॾियईं जिथे मूंखे मार कुट कयईं ऐं मूंखे पेर कढ़ियईं। जनाब आला मूं ASI खे गुज़ारिश कई त बाबा आउं रिटायर्ड मास्टर आहियां, तूं मुख़लिस ऐं फेयर इन्वेस्टिगेशन कर, अगर आउं इन ॻाल्हि में मुलविस आहियां त मूं ते कानूनी कार्रवाई कर, न त ॿी सूरत में ये ग़लति दरख़्वास्त ते हेतिरो एक्शन न वठ। जनाब आला मूंखे 4-5 कलाक मूंखे थाणे में विहारियईं ऐं मूंखे मारकुट कंदो रहियो ऐं मूंखे पछाड़ी जो मूंखां 10,000 जी घुर कई ऐं आउं रिटायर्ड मास्टर साईं जिन खे मूं गुज़ारिश कई त बाबा मूं वटि 10,000 न आहिनि, इन तां मूंखे चयईं त बाबा सुबुह जो 10,000 ॾेई वञिजे ऐं मूं मां हथ ॻॾियईं ऐं कल्ह खां वठी अॼु बि फ़ोन कंदो रहियो आहे त मूंखे 10,000 ॾेई वञ, न त ॿी सूरत में तो ते FIR थींदी। जनाब आला ऐं मूंखे हिन माना करप्ट ऑफिसर खां निजात ॾियारी वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।